मुझो को ज़ाती इनफरादी सवाल ना है. Basically, my name is Mohammad Umar Dayo. I'm a climate activist. I'm a human rights lawyer. I just want to say that there is nothing का 5000 सर्जरियूं कोन्हनि थियूं के जेको आहे सो 2200 डायलिसिस कोन्हनि थिया. दिस इज टोटली रबिश. कुछ भी ना आहे थियो. जे पेनाडाल गोरी कोन्हे. मूंखे 6 साल थिया आहिनि हिते एक्टिविज़म कंदे. SSP साहब वेठो थो. मूंखे कूड़ियूं FIR बि थियल आहिनि. मां कोर्ट्स खे फेस बि कयां थो. पर तंहिं बावजूद इंटरनल पॉलिटिकल जेके कंफ्लिक्ट्स आहिनि डिस्ट्रिक्ट घोटकी में जंहिं बि फ्यूडल्स या लॉर्ड्स जा आहिनि उनजे करे अवाम जेकी आहे उनखे नुक़सानु थिए थो पियो. जेके बि सियासी बुनियादुनि ते उन्हनि जा इख़्तिलाफ़ आहिनि वॾेरनि जा लॉर्ड्स जा उनजे करे असांखे नुक़सानु थिए थो. पहिरीं ॻाल्हि इहा. ॿी ॻाल्हि इहा त मिरपुर जी हॉस्पिटल में कुझु कोन्हे. नसरुल्लाह गडाणी हेॾो वॾो सहाफ़ी हुयो. उन्ही खे जेकी एम्बुलेंस मिली उन्ही ते रोइण अचे थो. मुख्तसर वक्त में ये बात नहीं हो सकती. हम इतने हैं कि खुलासे में नहीं आएंगे. सो तव्हां उन सां गॾोगॾु स्पेशल असिस्टेंट टू CM बि आयो. असांजे ज़िले घोटकी जो पाणी ख़राब थिए थो पियो FFC जे करे. ॻाल्हायूं था त खंबे वञनि था एजेंसीज़ जा माण्हू. छो था खंबनि? सिर्फ़ु उन बुनियाद ते चवनि था त ज़बान न खोलियो, न ॻाल्हायो. छो न ॻाल्हायूं? असांजो पाणी 950 TDS खां मथे जेको आहे ख़राब थी वियो आहे. ऐं उनखां पोइ तव्हां जेको आहे सो फॉरेस्ट जा मिनिस्टर बि आयो. बेलो जरवार सॼो तबाह थियो. मूं वटि वीडियो आहे. मां तव्हांखे ॾेखारे सघां थो. राति मां ही वीडियो ठाही आहे. ही ॾिसो. ही वीडियो ॾिसो. ही केतिरा वण वढजनि था. 3 खां 4 ट्रालियूं खणिजी वियूं आहिनि. सिकंदर जलबाणी राखो आहे जेको उहो. ऐं उन सां गॾु तव्हांजो जेको ज़िले जो DFO ज़ियादुल्ला लगारिया हिन जी मिली भगत सां इहो सभु कुझु थिए थो पियो. ही जेके कीमती वण आहिनि उन्हनि जी जेको आहे उन्हनि जी वाढी थिए थी पई. क्लाइमेट ते सॼी दुनिया सीरियस आहे ऐं असां वेंदा आहियूं नॉन सीरियस थींदा क्लाइमेट जे बुनियादुनि ते. सो मां सिर्फ़ु सवाल बराए सवाल करण न आयो आहियां. मूंखे इन्हनि सवालनि जा जवाब ॾियो महिरबानी करे. ऐं उन सां गॾोगॾु मुराद अली शाह साहब खे इहा ॻाल्हि कयो त बाबा माण्हुनि खे जेको आहे सो एॾो सप्रेस न कयो. जेकॾहिं एतिरो सप्रेस कंदो उनखां पोइ इहो थींदो त असां तहरीकूं हलाईंदासीं. पोइ तव्हांजा हीअ जेके जेलूं आहिनि इहे थाणा जी FIR असांजो कुझु कोन बिगाड़े सघंदा. ऐं उन सां गॾोगॾु असांजे ज़िले में सर यूनिवर्सिटी कोन्हे. न का मेडिकल यूनिवर्सिटी आहे, न का इंजीनियरिंग यूनिवर्सिटी आहे. 72.5% गैस सिंध ॾिए थी. सिंध जी सराउंडिंग्स में गैस कोन्हे. बेल लॻल आहे उते. छो? असांखे इन्हनि सवालनि जा जवाब खपनि. ॻाल्हि हिकिड़ी कोन्हे. सो मुख्तसरन दिल्ली के अमीरजादों से मत मिलाकर मीर कि हम गरीब हुए इन्हीं की दौलत से. पीपल्स पार्टी के जागीरदारन वडेरन रईसन जे करे असां गरीब थियूं. थैंक यू.